काफ़ी हमेशा अॼुकल्ह असांजे ख़्यालात में माहौल बि अहिड़ो ई आहे कॾहिं कंहिंखे बुरी नज़र लॻी वई कंहिंजे नज़र ते केरु चढ़ी वियो कंहिंखे को जादू थी वियो का ॻाल्हि थी वई इन्हनि सभिनी जे लाइ अॼुकल्ह माण्हू परेशान आहिनि को चवे थो मूंखे जादू कयो वियो आहे तावीज़ कया विया आहिनि को वरी वेंदा आहिनि के धोपनि ॾे के कंहिं ॾे अलाए छा हालत आहे रुॻो माण्हू ईअं फुरजी करे पंहिंजी तबाही कयो था छॾी पर मां तव्हांखे गारंटीअ सां ॿुधाए थो छॾियां त तव्हां राति जो सुम्हण जे टाइम ते ऐं सुबुह जे टाइम ते कुल अऊज़ु बिरब्बिल फलक कुल अऊज़ु बिरब्बिन नास ऐं कुल हुवल्लाहु शरीफ जेके इहे सूरतूं आहिनि इहे तव्हां तिलावत करे हथनि ते ईअं शूकारे करे सॼे जिस्म ते ईअं हथु घुमाए छॾियो त इंशाअल्लाह हर असर ख़तम थी सलाह शरीफ मोहब्बत सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह जो सुभान अल्लाह कुरान करीम अल्लाह ताला जी ज़ात बरकात हज़रत जिब्राइल अमीन के वास्ते सा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं पहुंचायो हज़रत जिब्राइल अमीन खणी ईंदो हुयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो अर्ज़ कयनि पे त जंहिं इनखे आंदो आहे उहो मलाइकनि जो सरदार आहे जंहिं महबूब ते नाज़िल थियो आहे उहो सभिनी नबियनि जो सरदार आहे ऐं जंहिं महीने मुबारक में नाज़िल थियो उहो महीनो समूरनि महीननि जो सरदार आहे रब करीम जी ज़ात बरकात शाह फरमायो शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन रमज़ान जो महीनो उहो महीनो आहे जंहिंमें कुरान करीम नाज़िल कयो वियो आहे कहिड़े महीने में नाज़िल थियो आहे ॾाढी ॻाल्हायो रमज़ान में जेको सभिनी महीननि जो सरदार आहे ऐं रमज़ान शरीफ़ जी बि जंहिं राति में नाज़िल थियो न उहो वरी रमज़ान जे सभिनी रातियुनि जी सरदार राति चओ सुभान अल्लाह अल्लाह ताला की ज़ात बरकात इरशाद फरमायो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फि शहर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो रब करीम फरमायो असां इनखे क़द्र जी रात में नाज़िल फरमायो आहे ऐ दुनिया वारा तोखे कंहिं ॿुधायो त क़द्र जी रात छा आहे रब करीम फरमायो त क़द्र जी रात 1000 महीननि खां भली आहे त उहा रात सभिनी रातियुनि जी सरदार आहे हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त कुरान करीम उन्हीअ कागज़ ते लिखियो वेंदो आहे जेको कागज़ आम जंहिंमां ॿिया किताब बि छपबा आहिनि उहो ई बाज़ारुनि जो आम वर्क आहे पर जंहिं मस सां जंहिं कागज़ ते इहो रब करीम जो पाक कलाम लिखियो वञे थो न जॾहिं अल्लाह जो कलाम इन ते लिखिजी वियो आहे हाणे रब करीम फरमायो ला यमस्सुहु इल्लल मुतहहर वुज़ू खां सवाइ पाकाईअ खां सवाइ हाणे इन पन्ने खे हथ नथो लॻाए सघे